सचल थाने ते आया मूं त हीअ एफआईआर दोस्तनि सां कटनि ऐं हीअ मूंसां हालत कई आहे मुंहिंजे ॿाहिरि घर पठाण रहण वारा ऐं हीअ दोस्त आहिनि ॿ जेके मूं त एफआईआर नथा कटनि ऐं रिझनि पिया ऐं हींअर इमरान ख़ान जी हुकूमत आहे ऐं मां सैयद मुराद अली शाह खां एफआईआर कटे पोइ निकिरंदुमि एफआईआर कटियो मालिक आज़ी खां चैनल जे सभिनी मालिकनि खां गुज़ारिश कंदुसि सीएम सिंध खां सभिनी सिंधी फनकारनि जे तावन सां मां इहो गुज़ारिश कंदुसि त मूं त हीअ एफआईआर कटी वञे जंहिं मूंसां तशदुद कयो आहे हीअ मूंसां हालत कई वई आहे मुंहिंजा घर वारा परेशान आहिनि मुंहिंजा दोस्त परेशान आहिनि मुंहिंजा परस्तार परेशान आहिनि पर महिरबानी करे मुंहिंजे हीअ एफआईआर नथा कटनि हीअ दोस्त मुंहिंजा एस आया उहो बि नथो कटे सचल थाणे ते मां वेठो आहियां पर नथा कटनि अलाए छाजे करे नथा कटनि छो नथा कटनि ऐं अलाए करे हिननि खे टाइम लिखो भाऊ टाइम लिखो तव्हां टाइम लिखो कहिड़ा धक्का लॻा मूंखे न एफआईआर कटे एफआईआर कटे हे मूंखे धक्का लॻा मां सुञाणो खपे जेके तव्हां मूं ते हे ज़ुल्म थियो आहे तव्हां एफआईआर नथा करे सघो मां ॿुधां तव्हां ॻाल्हायो त सॼो सभु ॿुधंदा तव्हांजो सॼी दुनिया ॿुधे थी मां ग़लति आहियां त मूंखे ॿुधायो हे मूंखे अहिड़ा धक लॻा आहिनि ऐं सचल थाणे जो हे एस आहे भाऊ ऐं हीअ जेको ड्यूटी ऑफिसर आहे तव्हां पंहिंजो जेको हुकुम सां असांखे वॾी मूंखे तकलीफ़ आहे मां सभिनी सिंधी चैनल खे गुज़ारिश कंदुमि मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे सिंध टीवी KTN ऐं आवाज़ TV जे जेकॾहिं मूंसां प्यारु कयो था त मूंसां हिन वॾी नाज़ादी कई आहे ऐं मूंसां हीअ रत ॾिसो था ॻोड़ा हीअ सचल थाणे जा दोस्त आहिनि जेके पंहिंजा फाइल छॾे हलिया था वञनि मां तव्हांजी फोटो मीडिया ते हले थो भले हले सच सच आहे न हे मूं पंहिंजो NRC बि ॾिनो आहे हे ॾिसो न दिमाग़ ते चेहरे ते रत मुंहिंजो ही मुंहिंजा दोस्त आहिनि इहे SHO सचल थाणे ते ऐं मूंसां हीअ हालत थी रही आहे ऐं मां 2 मिंट खां पोइ सॼी फेसबुक ते लाहींदुसि त हीअ मुंहिंजी एफआईआर कोन था कटनि जॾहिं सिंध जे फनकार सां शाइर सां अहिड़ो असरु थी सघे थो त आम माण्हू सां कहिड़ो असरु थी सघे थो दोस्तो मुंहिंजे गाॾी जो नुक़सानु थियो आहे मुंहिंजी कर्टस गाॾी खे दोस्तनि भॻो आहे मुंहिंजी निशान ॾिसी सघे था मोबाइल मुंहिंजी फ्री थी आहे मुंहिंजी ₹1 जी मोबाइल हुई उहा मोबाइल मुंहिंजी हली वई आहे हीअ ॾिसो था मुंहिंजो हालत भला मला जो छो मां पिनान थो छा भाऊ हुनखे जो मां चवंदो छा तव्हांजो हुनखे लिखो था उन्हीं के लिखूं था न तव्हांजे मेडिकल जे लाइ तव्हांखे मेडिकल थींदो हुनजे रन रोली वञे मुंहिंजे 3 माण्हू त हमलो कयो मूं ते डॉक्टर के लिखूं था तव्हांजे एविडेंस लाइ आहे सुभाणे कमु पको थींदो जे हमलो थियो आहे अॼु न सुभाणे रक़म छुटी ईंदा त पोइ किथां थींदो बर वक़्तु सभु एक्सरे सभु भले सॼी सिंध ॾिसे थी सॼी सिंध ॾिसे थी इलाज मुआवजा ये मुझे साले की रत किया जाता है किया जाता है नतीजे से आगाही फरमाई जाए नतीजे से आगाही फरमाई जाए डॉक्टर साहब लिखो वो एफआईआर जी मुझे कॉपी दियो मुझे बिरादर तुम मां हिन एफआईआर जी कॉपी वठंदो मैं रिपोर्टर एफआईआर जी कॉपी वठंदो मैं भाऊ तव्हांखे कराए था जो न एफआईआर मूंखे लिखे मूंखे
जेको तो मेडिकल तो कराए जो ना मुझे ये आपका वाले लाइ काफी आहे। कराए था मेडिकल मेडिकल भी करा था मेडिकल भी करा था मेडिकल भी करा था जो मेडिकल भी करा था चाहे दोस्त है फोन नंबर ये मुझे एनआईसी है दोस्तों बिल्कुल ये तो पाण न पाण न रखंदा से हिन गॾु रखंदा से दोस्तों छो ये मेडिकल ये मुझे मेडिकल आहे दोस्त आहिनि असांजे सचल थाणे जा दोस्त जेको ठपो ॾियनि था मूंखे हे मां मेडिकल रखियो आहे ओरिजिनल मां रखंदुमि हतम भाई खणी तो ता ॿई खणंदा हा। भाई ता वीडियो ना ता के दोस्तों ॾिसो ही फनकारा सिंध में ही हाञा थियनि था पीपल्स पार्टी जे दौर में ठीकु आहे भाउ ॿई तरह मेडिकल में